नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। इस्लामाबाद खां ख़बर ॾिंदा समूरे मुल्क में गुज़िरियल 24 कलाक दौरान डेंगी जा 200 खां वधीक नवां केस साम्हूं अची विया आहिनि। पंजाब में गुज़िरियल 24 कलाक दौरान 165 माण्हू डेंगी जो शिकार बणिया आहिनि। ज़िले लाहौर-पिंडी में 124 ऐं लाहौर में 17 माण्हुनि में डेंगी जी सुञाणप थी। बखड़ मां 5, पाकपतन ऐं फैसलाबाद मां 2, अटक, डीजी खान, गुजरावाला, हफ्साबाद, खानीवाल ऐं झेलम में डेंगी जो हिकु केस रिपोर्ट थियो आहे। समूरे सूबे में डेंगी जे नस्ल खे रोकण जे लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। खैबर पख्तूनख्वा में गुज़िरियल 24 कलाक दौरान डेंगी जा 95 नवां केस रिपोर्ट कया विया आहिनि ऐं मर्दनि जो अंग 5,909 ताईं पहुची वियो आहे। मर्दान में 30, पिशावर में 28, हरीपुर में 10 ऐं सवाबी मां डेंगी जे 9 केस जी तस्दीक थी आहे। सिर्फ़ पिशावर में डेंगी मर्दनि जो अंग 2,266 थी वियो आहे। बलोचिस्तान जे सिहत जे सेक्रेटरी मूजिबि मुख़्तलिफ़ इस्पतालनि में 3,014 केस दाख़िल थिया आहिनि। ग्वादर, केच, लसबीला में 1970 माण्हुनि में डेंगी वायरस जी सुञाणप थी आहे। फातिमा जिन्ना इस्पताल में हिन वक़्तु डेंगी जा 2 मर्द इलाज हेठि आहिनि। जिन्ना इस्पताल में डेंगी ऐं कांगरो जे लाइ जुदा वार्ड मुख़्तस कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।